राणीपुर में हज़रत सचल सरमस्त जे 202 उर्स मुबारक जूं तक़रीबूं पंहिंजी पुॼाणी ते पहुतियूं। सूफ़ी फ़नकारनि सुर विखेरे मन मोहे छॾिया। सचल कॉम्प्लेक्स में अदबी कॉन्फ्रेंस में मदद अली सिंधी, प्रोफेसर अल्ताफ़ असीम लाल बख्श मंगी, मुख्तियार मलिक, डॉक्टर अदल सुमरो, फयाज़ लतीफ़, शौकत उजड़, अख्तर दरगाही, मुख्तियार अबड़ो ऐं ॿियनि शिरकत करे पंहिंजे ख़िताब में सचल खे भेटा पेश कई। अदबी कॉन्फ्रेंस में अदीबनि महर खादिम, रियाज़त बुरड़ो, डॉक्टर मुश्ताक फुल, डॉक्टर शेर मेहरानी, हुबदार जागीरानी, हिज़्बुल्लाह सुमरो, अमर इकबाल, दरिया खान चंबाणी ऐं ॿियनि सचल अदबी कॉन्फ्रेंस में पंहिंजा मकाला पेश कया। सूफ़ी रागिन रजब फ़कीर, सलामत सहराब, उस्ताद गफ़ूर अब्बासी, शरीफ अब्बासी, अनीला नाज़ ऐं ॿियनि फ़नकारनि सचल जा कलाम ॻाए वेठलनि खे झुमाए छॾियो। उर्स जे मौक़े ते मुल्क जी कुंड कुर्च मां सचल सरमस्त जा पांधेड़ा दराज़ा शरीफ़ पहुतल हुआ ऐं 3 ॾींहं दराज़ा शरीफ़ गेणू रंग में रंगियल रहियो। हर तरफ़ हक़ मौजूद जूं सदाऊं बुलंद रहियूं। मेले में सचल जे पांधेड़नि जो चवणु हो त सचल जी दरगाह ते पहुची रूहानी सुकून मिलंदो आहे।